मज़लूम उहो उस्मान हुयो। हर ज़ुल्म सठो जंहिं बाग़नि जो मज़लूम उहो उस्मान हुयो। जो ॾींहुं 18 उन ते रहियो मज़लूम उहो उस्मान हुयो। हर ज़ुल्म सठो जंहिं बाग़नि जो मज़लूम उहो उस्मान हुयो। जंहिं खूह खरीदे पैसनि सां तक़सीम मिठो पाणी हो कयो। तंहिं खूह मझां पाणी ढवते हर हिकु माण्हू भरे ऐं पिए पियो। जो पाणीअ जे ढुक लाइ सिकियो मज़लूम उहो उस्मान हुयो। जो पाणीअ जे ढुक लाइ सिकियो मज़लूम उहो उस्मान हुयो। जो ॾींहुं 18 उन ते रहियो मज़लूम उहो उस्मान हुयो। हर ज़ुल्म सठो जंहिं बाग़नि जो मज़लूम उहो उस्मान हुयो। जंहिं मस्जिद नबवीअ जे मथां हर वक़्त कयो हो ख़र्ज खुली। जंहिं मस्जिद नबवीअ जे मथां हर वक़्त कयो हो ख़र्ज खुली। तंहिंखे मस्जिद नबवीअ जे अंदर सजदनि जी इजाज़त कोन मिली। घर अंदर नज़र बंद थियो मज़लूम उहो उस्मान हुयो। घर अंदर नज़र बंद थियो मज़लूम उहो उस्मान हुयो। जो ॾींहुं 18 उन ते रहियो मज़लूम उहो उस्मान हुयो। हर ज़ुल्म सठो जंहिं बाग़नि जो मज़लूम उहो उस्मान हुयो। दीदार थियो जंहिंखे मदनीअ जो रखी रोज़ हलियो उस्मान जा। दीदार थियो जंहिंखे मदनीअ जो रखी रोज़ हलियो उस्मान जा। इफ्तारी कंदासीं जन्नत में अची मूं सां मिलजा। जंहिं अहिड़ो ख्वाब सचो ॾिठो मज़लूम उहो उस्मान हुयो। जंहिं अहिड़ो ख्वाब सचो ॾिठो मज़लूम उहो उस्मान हुयो। जो ॾींहुं 18 उन ते रहियो मज़लूम उहो उस्मान हुयो। हर ज़ुल्म सठो जंहिं बाग़नि जो मज़लूम उहो उस्मान हुयो।